शहदादकोट में कब्रिस्तान बचाओ जदोजहद कमेटी के सॾ ते कब्रिस्ताननि ते कब्ज़े गंदगी ऐं गंदे पाणी जे छोड़ चौधरी न हुजण ख़िलाफ़ रेवेन्यू खाते जी आफिस अॻियां एहतजाज। गंदगी ख़त्म कराए गंदे पाणी जो छोड़ बंदि कराए सफ़ाई कराए ॾेई चौधरी ॼाणाइण जो मुतालबो। शहदादकोट में कब्रिस्तान बचाओ जदोजहद कमेटी के सॾ ते ॿिए मरहले में रेवेन्यू खाते जी आफिस अॻियां जिस्कम अॻवान डॉक्टर न्याज़ कालानी, पुनल सारियो, अब्दाल अली मीरजत, एडवोकेट इब्रार सुमरो, वहाब पंद्राणी, हयात तुनियो, पीरबख्श भट्टी, आगा कालानी, अल्लाहदाद खुश्क, मुबीन मस्तोई, मैडम आबदा सीलरो ॿियनि जी अॻवानी में शामियाना हाणे 2 कलाकनि ताईं धरणो आयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जे चइनी कब्रिस्ताननि ते चइनी तरफ़नि खां कब्ज़ो थी वियो आहे, जॾहिं त कब्रिस्ताननि जे आसपास जे इलाइक़नि समेत शहर जो गंद किचिरो फिटी करे गंदो पाणी छोड़ कयो पियो वञे, जंहिं करे कब्रिस्ताननि में गंदगी जा ढेर लॻल आहिनि ऐं गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे, जंहिं करे क़ब्रूं मिसमार थी रहियूं आहिनि। हिननि चयो त कब्रिस्ताननि मां गंदगी खे ख़त्म कराए गंदे पाणी जो छोड़ बंदि कराए सफ़ाई कराए ॾेई कब्रिस्ताननि खे चौधरी ॾारे महफ़ूज़ कयो वञे ऐं शहरनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। होॾां मुज़ाहिरीन रेवेन्यू खाते जी आफिस अॻियां एहतजाज बाद प्रेस क्लब शहदादकोट पहुची फिशरीज़ ऐं लाइव खाते जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जी प्रेस क्लब मां वापसी दौरान एहतजाज करे सूबाई वज़ीर जी गाॾी जो घेराव कयो, जंहिं बाद सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे DC कंबर शहदादकोट जावेद नबी खोसो खे कब्रिस्ताननि खे चौधरी ॾियाराइण गंदगी ऐं गंदो पाणी ख़त्म कराइण जी हिदायत कई।